जे मैदान में लाजवाल कुर्बानी ॾींदड़ इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि जान सां शादियुनि खे भेटा पेश करण लाइ सिंध जे ॿियनि शहरनि जीअं थाणे बुलाखन में यूम आशूर जो ॾियारो वॾे अक़ीदत ऐं एतिराम सां मल्हायो पियो वञे। तालके थाणे बुलाखन जे ॿिनि मरकज़ी इमाम बारगाहनि तां मातमी जुलूस बरामद थींदा। थाणे बुलाखन जी मरकज़ी इमाम बारगाह पीर रोशन शाह जिलानी तां हिकु वॾो मातमी जुलूस बरामद थींदो जेको थाणे बुलाखन जी नंढी वॾी अज़ा बर्बाद थींदी ऐं उते आलम ज़फ़र ख़िताब कंदा। जॾहिं त थाणे बुलाखन जी ॿी मरकज़ी इमाम बारगाह थाणो इमरान खान सैद हैदर शाह काज़मी आहे, उतां बि हिकिड़ो वॾो मातमी जुलूस बरामद थींदो जेको थाणे इमरान खान जे मुख़्तलिफ़ नंढियुनि वॾियुनि इमाम बारगाहनि लूटंदा थींदे करे वापसि साॻी इमाम बारगाह अची नहर कयो वेंदो। जॾहिं त उहा ॿुधाईंदो थाणे बुलाखन में जेको सिक्योरिटी हवाले सां पुलिस जा निज़ाम जेके आहिनि उहे इंतिज़ाम जोगा बणियल आहिनि। उन सां गॾोगॾु शहर जे नंढनि वॾनि चौकनि ते सबिलनि जा स्टार पिणु क़ाइमु कया विया आहिनि ऐं इस्पताल अमले तरफ़ां आज़ादारनि लाइ ख़ासि करे जेको मेडिकल जेको एम्बुलेंसूं जेके हुते चौकनि ते बीहारियूं वयूं आहिनि।